वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में असां वटि हाजी वधायो जेको माज़ीअ जो नामी ग्रामी चोर रही चुको आहे उहो असां सां गॾु आहे। ब्रेक में वञण खां पहिरियां हीअ ॻाल्हि पिया कनि साबिर सूबेदार जी को किस्सो हुयो उहो तव्हां ॿुधायो। साईं सूबेदार हूंदा हुआ उन दौर में वॾा ताक़त वारा सूबेदार साईं। अॻे माना इहे हाणे इहे सभु निकितियूं आहिनि वरी गाॾियूं साईं इहे आहिनि साईं डीज़ल आहे साईं पेट्रोल आहे हाणे निकितियूं। अॻे न त टांगा हूंदा सूबेदार हूंदा टांगनि ते साईं। मां चवां थो त टांगे ते साबिर सूबेदार वेठो आहे त मां भेजो अचां भई पटको ॿधो मूंखे मौसकी जो डबल घोड़ा हीअं मां बि अचां पियो त हुन रोकियो कहिड़ो इहो रहिस्तो अचे पियो। हिकु धुको सिपाही हुनखे ख़बर हुई त चोर आयो चयो साईं फैलाणो आहे पंहिंजो अला वधायो माना इहो रहिस्तो आहे। सूबेदार मिलियो त चए ॾे ख़बर तुंहिंजे ॻोठ में कोई चोर बोर। मां चयो बाबा क़ुर मथे ते कराए असांजे ॻोठ में को चोर ई कोन्हे को सूबेदार हुजे वॾो ताक़त वारो। अॻे हूंदा हुआ इहे सूबेदार जेको माण्हू डिॼी वेंदा हुआ इलाइक़े में अचे त रोज़ खाली। हाणे बि आहिनि सूबेदार सूबेदार हाणे काथे नवां खुलिया आहिनि एसपी खुलिया आहिनि साईं वरी साईं DIG खुलिया आहिनि वरी दुकान थोरी जो खुलिया आहिनि। पहिरियां बि हूंदा इहे SP SSP DIG विच में खणी वञो थोरो उहिदा चेंज थिया DPO TPO वग़ैरह उन दौर में कोन हूंदा हुआ। असां ॿुधोसीं न त को एसपी बि आहे त को IG बि आहे सूबेदार ऐं पुलिस बसि पुलिस में शुरू खां वठी IG DIG SSP हूंदा आहिनि। तव्हां सिर्फ़ु सूबेदार ताईं तव्हांजो हिसो ॿाराड़ी में सूबेदार हूंदो आहे। अलाह खे ख़बर बाक़ी असां न ॿुधासीं उन दौर में। अच्छा हाणे खुलिया आहिनि इहे हाणे सभु खुलिया आहिनि साईं। हे साईं ASP आहे साईं हीअ साईं SP आहे अलाए केतिरा त डिज़ाइनूं आहिनि रुॻो एसपीनि में दुकान थोरी SP आहे जो कमीशन पास करे जेके आया आहिनि नई जेका खेप आई आहे कमीशन ऑफिसर आहिनि DSP ऑफिसर आहिनि साईं। उन दौर में हूंदा हुआ सूबेदार जो दाबो हूंदो हो। अच्छा पोइ साईं वरी हिकिड़ो साईं खुलियो वरी नओं हिकिड़ो सूबेदार आयो असांजे इलाइक़े में। साबिर सूबेदार बदिली थी वियो वॾो साईं। साबिर सूबेदार जो धको हुजे हुन ते कलाम बि ठहिया। अच्छा हा साबिर सूबेदार तुंहिंजी आहे मार साबिर सूबेदार यादि करनि था तोखे इलाइक़े जा सभई यार साबिर सूबेदार। उन मतिलबु अमुन करायो हूंदो न जाॾे काॾे। चोरनि जो तूं दुश्मन आहीं भाॻने जो तूं सॼणो आहीं ॾाढो कनि था तोखे पाण खां धार साबिर सूबेदार वाह जो तुंहिंजी मार साबिर सूबेदार। शाइरियूं थियूं उन ते वॾियूं मतिलबु माण्हू पसंदि पिया कनि उहो माण्हुनि में मशहूरु हुयो वधीक छो जो अमुन करायो हुन। हाणे बि ईअं खोड़ माण्हू आहिनि जंहिंजे लाइ माण्हू हड़ताल कनि इलाइक़े जा। उन दौर में हड़तालूं न हूंदियूं। हा इहो हूंदो त बाबा वियो साहिबु वियो बदिली थी भले काॾे वियो त हाणे जेको आहे सो पंहिंजो उन जे लाइ पोइ शाइरियूं हूंदियूं माण्हू यादि कंदा हल भेणा। पोइ आयो साईं इहो वरी जेको आहे सो इहो ॿोड़ो सूबेदार। ॿोड़ो सूबेदार ॿोड़ो सूबेदार साईं। ॿोड़ो कीअं साईं हुनजी मेडिकल कीअं थी हूंदी पुलिस में कीअं भर्ती थियो ॿोड़ो सूबेदार। साईं ॿोड़ो त न हुयो पोइ वरी असां बि हुन सां ॻाल्हि ॿोले दोस्ती यादि मुंहिंजे मानी ते 2 टे चकर आयो पोइ हुनखे ख़बर पई त चोर आहे। ॿोड़ो कीअं थी ॿोड़ो मसइलो इहो थियो त इहो धारियल हूंदा हुआ उन दौर में। हिकिड़ो धारियल हो परू चांदे जो बि उस्ताद हो हिकिड़ो। अच्छा हा साईं बुलेदी हो धारियल हो। उन साईं जेको आहे सो सलेमान बुलेदी वॾो नालो हो परू खां पहिरियां परू जो उस्ताद हो। अच्छा उन जेको आहे सो उन ते जेॾीमहिल हिननि वञी करे हमिलो कयो पोइ हिकिड़ो ई राकेट लॉन्चर आयो असांजे इलाइक़े में जेको उहो ॿोड़े सूबेदार वठो। उन दौर में राकेट लॉन्चर हुयो। हा हिकिड़ो हुयो हिकिड़ो ई हुयो सॼे इलाइक़े पोइ राकेट हो या को बम हो कोई जी शइ पर हणो कुल्हे ते रखी हो। कुल्हे ते राकेट लॉन्चर हा मां हेठि रखी करे हणो हो पर जीअं त जॻह न हुई धाड़ेलनि जी हनुमान थी त फायरिंग जीअं थी हिकु नाली बंदूकूं हूंदियूं हुन में ॿियो हेतिरो मोह भरियूं हूंदियूं ॿियो हेतिरो पिस्टोल हूंदो उहो बि हिकु नाल वारो हूंदो कारतूस पवंदो कारतूस पिस्टोल छॾिबो हुन। माना राकेट लॉन्चर धाड़ेलनि वटि हुयो या पुलिस वटि हुयो। पुलिस वटि पुलिस वटि साईं पूरा हथियार ई कोन हुया उन दौर में तव्हां राकेट लॉन्चर जी ॻाल्हि। भले हिकिड़ो मिलियो सूबेदार को ताक़त वारा जेका उन्हनि खे ॾींदा हुआ बम हो को छा हो बसि मूंखे ख़बर न आहे पर ईअं माण्हू चवनि था इलाइक़े जा त धमाको थियो सूबेदार भई ताक़त वारो माण्हू हो ॿोड़ो सूबेदार हुन साईं छा कयो कुल्हे ते रखी करे ठगा जो कढायईं त धमाको जुहा निकिता त माण्हू ॿोड़ा थी विया धारियल त अलाए काॾे भॼी विया सिपाही टोटल ॿोड़ा थी विया ऐं सूबेदार पाण ॿोड़ो थी वियो सफ़ा हुनजे सफ़ा सवले हुननि जा कन पोइ खुलिया ज़ूका हलिया पोइ वरी सिपाहियुनि जा खुलिया हिन जा कन न खुलिया ॿोड़ो थी वियो। अच्छा
बोड़ो थी वियो त पोइ ॿुधे ई न कंहिं चीज़ बोड़ो सूबेदार ते बोड़े सूबेदार जी ॿार ख़बर न माना कंहिं माण्हूअ जी बि न ॿुधे न कंहिं मिनिस्टर जी न फ़ोन ॿुधे न छा बसि कुझु बि न बसि अहिड़ा हुजनि खपनि मुंहिंजे ख़्याल में ॿोड़ा सूबेदार ॿोड़ा SSP जेके कंहिंजी न ॿुधनि सही मसइलो इहो आहे जो उहो हाणे बि माना हुन कल्ह लाटार करे छॾी आहे माना बोड़ा थी विया भले मिनिस्टर लड़ियूं था कर वञे था चवंदा असां पंहिंजी हलाईंदासीं सुठो कयो अथव न असां घटि में घटि अमुन त थियो आहे न सिंध जे शहरनि में माशाल्लाह अमुन घणो थियो आहे मां चवां थो त वरी चोरी वारो जहान अचे इहो धाड़ेल इहे जेके दहशत गर्द आहिनि इहे सभु तबाह थियनि अलाह करे माना चोरी वारो जहान सही आहे सही उहो सादगी जो जहान हो न उहो कहिड़ो पोइ चोरी माण्हूअ जी जेको आहे तव्हां हल तल खणी हलिया वञो सही हिकु ऐं उहा पोइ सुठी ॻाल्हि आहे हिकिड़ी ॻाल्हि जेके बेरोज़गार नौजवान आहिनि उन्हनि जो बचाव बि कजे भाॻनि जो बचाव बि कजे चोरी अहिड़ी आहे जो चोरी वञी करे को सामान खणी अचु कंहिंखे नुक़सान बि न ॾे चोरी थींदी आहे पोएं पार में हिकु पहिरीं निंड जेकी माण्हू खे खणी वेंदी आहे संझे वारी निंड अच्छा ॿाहिरि में थींदो छा आहे जो माण्हू जेके आहिनि टाइम छा हूंदो आहे चोरीअ जो मां तव्हांखे तरीक़ेकार ॿुधायां थो हिकु त चोरी जेकी आहे उहा थींदी आहे अंधाधुन में अंधारी में हा चांडोकी में चोर परे खां नज़र अची वेंदो अच्छा माना चंड जी पोइ तारीख़ुनि में पोइ तारीख़ुनि में जेको आहे चोरी थींदी आहे चोरी जो टाइम अॼु माण्हू जेके ॿाहिरि जा आहिनि संझे मानी खाई सिॼ लथी मानी खाई संझे सुम्ही पवंदा आहिनि माना 8 बजे 8 बजे सुम्ही पवंदा आहिनि निंड जा तव्हांजा 3 घेर अथनि अच्छा हिकु तव्हां जेको आहे सो संझे सुम्हियो माना 8 बजे अगरि सुम्हूं था तव्हां त 12 बजे ताईं तव्हांजी जेकी 9 बजे तव्हां सुम्ही पवंदो 12 बजे ताईं 3 कलाक तव्हांजी जेकी निंड आहे पहिरीं निंड माना छिती निंड आहे उहा खणी वेंदी तव्हांखे झूठो आहे तव्हांखे खणी वेंदी उहा उन खां पोइ वरी जेको जाॻे थो माण्हू वरी माना को माण्हू को कंहिं ख़्याल सां वियो ॿार जे ख़्याल सां या को पाणी पीतई या माल जी जाच रखियईं चोर जेके आहिनि इन दौर में घिरी था अचनि माना 10 ऐं 11 जे विच में लोड़े जी भरिसां कंहिं कुंड ॾेई करे या अंदरि किथे वेठा हूंदा बिजलियूं कोन हूंदियूं वॻे दौर में पर हाणे बि मां तरीक़ेकार इहो थो ॿुधायां पोइ वरी 3 वॻे खां 5 वॻे जो टाइम पोइ वरी जेको आहे सो इहो तव्हांजो 1 बजे ताईं वरी माण्हू सुतो 1 बजे खां सुतो वरी 3 बजे ताईं माना तव्हांजो इहो टाइम आहे वरी उते थोरो खंघो कुरको चयईं या हे हो वरी माल ढोर जी जाच लधई वरी सुतो त माना वरी आज़ाननि ताईं माना तव्हांजो इहो सिस्टम जेको आहे 2-3 कलाक जेके आहिनि 5 खां 6 ताईं वरी जागी पवंदा भाॻिया जाॻा सॼो ॾींहुं जाॻीनि था न माना निमाल टाइम जाॻियो पोइ कुते ते वियो को माल ॾे को ढोर ॾे को बनी ते वियो निकिरी को मज़दूरी लाइ वियो त इहे संझे हिननि खे जेकी निंड खणे थी पहिरियों जेको झटको आहे न इहो कहर जो आहे पहिरियों झटको जेको हिननि खे लॻे थो न उन में माना तव्हां दाव करे था वञो उन में असां दाव था कयूं अक्सर इहो असांखे लिखियो आहे कंदकोट मां फारूक सोरियाणी साहिबु उहो चवे थो त हीउ जेको चोर आहे इहो खाट बि हणंदो आहे खाट भितियुनि खे जेको हणंदा साईं खाट जेको आहे सो इहो असां पाण जेके भित भरी जा कहिड़ी बि हुजे उहो त ओॾकी भित में हणबो आहे न ओॾकी भित तमामु ॾुखी आहे कटण में ओॾकी जेकी भित हूंदी कचूं जेकी हूंदी उहा भित खाट खे ॾाढो नुक़सानु त माना देरि लॻंदी बाक़ी जेकी पकी सर जेकी आई जंहिं दौर में हिनखे खाट हणणु सवलो हूंदो हिन में असां वॾी वॾी माड़ियुनि खे हीअं टिकुंदियूं 2 माड़ ते हीअं जो खाट हीअं हेठां त मथे निकितो वियो मां सॼो माना हिकिड़ी सिर कढंदा पोइ ॿियूं सिरूं कढणु आसान हूंदी हीअं करे खोटे हिकिड़ी सिर हीअं जेको कढे न त ॿियूं सिरियूं त का ॻाल्हियूं कोन्हे का अच्छा 12 में अॻे दौर में इहे सिमटूं न हूंदियूं अॻे त गारे सां माना सिमेट खे हणंदा हुआ पक सिर त हूंदी सिर पकी हूंदी पर गारे सां जेका हुनजी ओसारी हूंदी कची सिर बि असांजे लाइ ॾुखी माना कची भित में असां उनखे बि खाट लॻी वियो त भले जा जंहिंजी भित में हणे असां मेहूं टपाए वियासीं खाट हणी मेंह टपाए वेंदा मेंह सही सॼी मेंह टपाए वियासीं असां ऐं मूंखे अलाह जी महिरबानी रही मूंखे ज़िंदगी में कंहिं पकड़ियो न पकड़ियो न कॾहिं बि कंहिं भाॻे न पकड़िया कंहिं भाॻे मूंखे न पकड़ियो नाज़रीन त वॾी हिकिड़ी ॻाल्हि करे चुको आहे असांजो हाजी अला वधायो जेको माज़ी जो नामी ग्रामी चोर रही चुको आहे हाणे अकेडमी बि खोली अथई त कॾहिं बि पकड़ियो न कंहिं भाॻे जे हथां सो प्रोग्राम में वक़्तु आहे हाणे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ मोटी था अचूं हुननि खां पुछूं था इहा ट्रिक त तव्हां कॾहिं कंहिं पकड़ियो छो न मिलूं था ब्रेक खां पोइ